एक साथी जो सवाल चई छा गुसल जी हालत में माण्हू खाई पी सघे थो या न। साईं गुसल जी हालत में जेके गुसल तड़ खे चइबो आहे, उहो तड़ कीअं घरवारी सां जॾहिं माण्हू मिलंदो आहे न, इनखे जेको आहे मां ॻाल्हि सभा पोशीदा कयां थो जीअं कोई जो माण्हू इश्काल रही न। माण्हू घरवारी सां जंहिं टाइम मिलंदो आहे न, इनखे इन खां बाद में तड़ जेको आहे इंसान खे पइजी वेंदो आहे, पोइ जेको आहे विझणो पवंदो आहे। हाणे साथी जो सुवालु इहो त साईं छा गुसल में माण्हू खाई पी सघे थो? घणा माण्हुनि खे ख़ौफ़ थींदो आहे खाइणु, बिल्कुलु जेको आहे खाई पी सघे थो, मतिलबु सुम्ही सघे थो राति जो। हा, अलाह जे नबी करम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमा आयशा फरमायो, सही मुस्लिम जे अंदरि हदीस आहे। अमा आयशा फरमायो त अलाह जे नबी जॾहिं इतलाम वारा थींदा हुआ न, गुसल वारा थींदा हुआ, पोइ अलाह जे नबी निमाज़ जे वज़ू वांगुरु वज़ू कंदा हुआ। इन खां बाद में पोइ अलाह जे नबी कॾहिं जेको आहे गुसल उन टाइम बि कंदा हुआ, ऐं कॾहिं अलाह जे नबी जेको आहे उहो सुबुह सां बि जेको आहे गुसल कंदा हुआ। ऐं इन गुसल जी हालत में, जनाब जी हालत में बिल्कुलु जेको आहे इंसानु खाई बि सघे थो, पी बि सघे थो, उनजे अंदरि का बि जेकी आहे उहा ममानत न आहे।